अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु आऊं सारंग सुमर ऐं ॾिसी रहिया आहियो साहिल न्यूज़ टीवी वेब चैनल। गाड़ो सूबाई तक PS 78 घोड़ाबारी पीपल्स पार्टी MP हाजी एलसन ज़रदारी पारां सूबाई तक PS 78 घोड़ाबारी में लॉकडाउन दौरान मुतासिर मुस्तहकन में राशन की विरासत शुरू करे छॾी। पीपल्स पार्टी सीनियर नायब सदर अब्दुल हमीद पंवर ऐं ज़िला काउंसिलर गुलाम मुस्तफ़ा जत की निगरानी में यूनियन काउंसिल मेल में मुस्तहक ॻोठाणनि में ॾियारी कमाइण वारनि समेत माइग्रन में राशन विरायो वियो। उन ई मौक़े ते ज़िले काउंसिल मेंबर ठठो गुलाम मुस्तफ़ा जत साफ़ियुनि खे ॿुधायो त असांजी कोशिश आहे त मुस्तहक माण्हुनि जी निशानदी करे उन्हनि खे घर वेठे संदन दर ते राशन पहुचायूं। इंशाअल्लाह को बि मुस्तहकनि माण्हुनि न रहंदो, मरलेवार सभिनी खे राशन ॾिनो वेंदो। रिपोर्टर ख़लीफ़ो क़ादिर ओस्मान, साहिल न्यूज़ नेटवर्क, गाड़ो।